ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम। अॼु मां तव्हांखे सिंधीअ में 5 सिटियूं चवंदुसि जेके तव्हांखे यादि करणियूं आहिनि। ईअं असां सभु मिलाए करे 108 सिटियुनि में सिंधी भाषा जो ॻाल्हाइण जो तरीक़ो थोरो सिखी वेंदासीं, जीअं असां पाण में घर में सिंधी ॻाल्हाए सघूं करे। सभिनी खां पहिरीं सिट आहे पप्पा तव्हां कीअं आहियो। पप्पा हाउ आर यू। इन में तव्हां पप्पा जी जॻह ते मम्मी खां पुछो त मम्मी चई सघो था, दादी खां पुछो त दादी चई सघो था, दादा खां पुछो त दादा चई सघो था। त पहिरीं सिट आहे पप्पा तव्हां कीअं आहियो। उन खां पोइ ॿी सिट आहे मम्मी तव्हां नेरनि खाधी। मम्मी हैव यू हैड योर ब्रेकफास्ट। मम्मी तव्हां नेरनि खाधी। मम्मी हैव यू हैड योर ब्रेकफास्ट। उन खां पोइ टी सिट आहे दादी अॼु मूंखे सीरो ठाहे ॾे। दादी अॼु मूंखे सीरो ठाहे ॾे। ग्रैंडमा मेक सीरा फॉर मी टुडे। ग्रैंडमा मेक सीरा फॉर मी टुडे। चौथी सिट आहे दादाजी मां स्कूल वञा थी, या दादाजी मां स्कूल वञा थो। वञा थी माना छोकिरी, वञा थो माना छोकिरो। दादाजी आई एम गोइंग टू स्कूल। दादाजी आई एम गोइंग टू स्कूल। उन खां पोइ 5 सिट आहे मुंहिंजो भाउ दिल्लीअ में रहंदो आहे। माई ब्रदर स्टेज इन दिल्ली। मुंहिंजो भाउ दिल्लीअ में रहंदो आहे। माई ब्रदर स्टेज इन दिल्ली। त जेके ॿार सिंधी सिखणु चाहिनि था, इहे 5 सिटूं यादि करण जी कोशिशि कनि, सम्झण जी कोशिशि कनि, पंहिंजनि माउ पीउ खां पुछनि, जीअं असां पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे घटि में घटि हिन सदीअ ताईं जीवित रखण जी कोशिशि करे सघूं। ओम साईं राम। जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल।